अस्सलाम वालेकुम साथियों, आवां जो मेज़बान एजाज़ अली आवां जी खिदमत में हाज़िर आहियां। आवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। अॼु जो असां जेको आहे तमामु बहितरीनु इंटरव्यू कंदासीं। असां सां गॾु आहिनि उस्ताद अब्दुल लतीफ़ लगारी साहब, जन जो इंटरव्यू करण वारा आहियूं। तमामु बहितरीनु फ़नकार भी हुया, शाइर भी हुया ऐं शाइरी भी कंदा आहिनि, फ़नकार भी आहिनि। त काफ़ी अरसे खां रेडियो पाकिस्तान ते बि उन्हनि काफ़ी कमु कयो आहे, उन्हनि TV चैनल ते बि कमु कयो आहे। उन्हनि जी तक़रीबन काफ़ी उन्हनि जा कलाम वग़ैरह बि ॻायल आहिनि। ऐं हाणे उन्हनि खां पुछूं था तव्हां कॾहिं खां वठी फ़नकारी शुरू कई आहे, तव्हां कॾहिं खां वठी कमु शुरू कयो ऐं हाणे अॼुकल्ह तव्हां छा पिया कयो, वधीक उन्हनि सां ॻाल्हायूं था। जी उस्ताद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उस्ताद, तव्हां असांखे सभ खां पहिरियों इहो ॿुधायो तव्हां इन टाइम तव्हांजी रहाइश किथे आहे ऐं तव्हां कहिड़े शहर सां तालुक़ु रखो था? साईं, असां ज़िले घोटक में रहूं था। जी। जीअं त असांजो शहर दादलिगारी मशहूरु आहे ऐं दादलिगारी जे घर में वेठो आहियां। माना 3 मील ॾखिण ते मुंहिंजो ॻोठु आहे। गुल बहार लिगारी नाले मुंहिंजो ॻोठु आहे। तव्हां इहो फ़नकारी वारो शौक़ु तव्हां कॾहिं जाॻियो ऐं तव्हां कॾहिं खां शुरू कयो? इहो साईं जेको फ़नकारी वारो शौक़ु या इहो असांखे विरसे में मिलियल आहे। छो त असांजा ॾाॾा बाबा जेके हुया उहे बि ॻाईंदा हुया। सभ खां पहिरियों जीअं असांजो सोभो फ़क़ीर लगारी ऐं वॾो दरवेश हो, औलिया हुयो, उन शाइरी कई ऐं पाण उहो बि ॻाईंदो हो, नात ॻाईंदो हो या समा ते ॻाईंदो हो। उन खां बाद में मुंहिंजो ॾाॾो उस्मान फ़क़ीर, मुंहिंजो ॾाॾो उहो बाजे ते ॻाईंदो हो, पर वॾो उस्ताद हो। असां त ओतिरो न पिराए सघियासीं। तव्हां शुरू मां शुरू कंहिंखां सिखी वई आहे शाइरी? उहे जीअं त मुंहिंजे ॾाॾे उस्मान फ़क़ीर मुंहिंजे वालिद साहिब खे इहा उस्तादी ॾिनी ॻाइण जी। जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु ॻाईंदो हो, अतौला फ़क़ीर लगारी मशहूरु आहे पूरे इलाइक़े में, पर हर जाइ ते। त जॾहिं आउं बाबे साहिब खे ॻाईंदो ॾिसंदो हुउसि ऐं मूंखे इहो शौक़ु थियो त मां चयो असां बि ॻायूं। हा बिल्कुलु। इन जे करे पोइ अलाह जी महिरबानी आहे, आवाज़ु ओड़ो सुठो त न हुयो, पर महिनत जेकी आहे, महिनत अलाह साईं कंहिंजे इंसानु महिनत कंदो आहे त अॻिते वधंदो आहे न। उन जे करे महिनत कुझु कईसीं। मां उस्ताद जेको कयो, मुंहिंजो वालिद साहिबु हुयो, पर वालिद साहिबु थोरो लाहिराईंदो हो, चवंदो बाबा राग न ॻाए त सुठो आहे, तूं को ॿियो ख़्यालु अख़्तियार कर। मां चयो इहो मूंखे शौक़ु ॾाढो आहे, पर जॾहिं इहो ॾिठुमि त मां उस्ताद पंहिंजो कयुमि। मुंहिंजो अब्दुल सत्तार नाले गौसपुर जो आहे, शिकारपुर जो। अच्छा। शिकारपुर में गौसपुर, उतां जो उस्ताद आहे मुंहिंजो अब्दुल सत्तार मिराण मीर पारा। पोइ उन वटि मां वियुसि, रसूल अपड़े वटि वियुसि, उन मूंखे सिख्या ॾिनी ऐं मुंहिंजो उस्ताद अब्दुल सत्तार उन मूंखे सिख्या ॾिनी। भई अलाह जी महिरबानी सां महिनत कईसीं। पोइ त मूंखे इहा उमेद न हुई त आउं इन मंज़िल ते पहुचंदुसि, पर जॾहिं महिनत कयुमि त मूंखे उस्ताद बि दुआ कई। उस्ताद चयो त तुंहिंजो नालो हूंदो पूरे मुल्क में। उन खां अलावा जॾहिं आउं कुझु राग सिखियो त केसट जे दुनिया में हलिया वियासीं, केसट ख़ासि मीरपुर। तव्हां तक़रीबन घणनि इन्हनि जी शाइरनि जी शाइरी ॻाई हूंदी? शाइर साईं हाणे घणेई आहिनि, यादि न आहिनि। बाक़ी जीअं वॾा शाइर आहिनि, दरवेश आहिनि, सचल साईं आहे, साईं अब्दुल शाह इहो भिटाई साहिबु, उन पर दरवेश जेके आहिनि साईं चीज़ल साईं, उन्हनि जी शाइरी ॻाई आहे। बुला शाह हुजे, बाक़ी अवामी शाइर जेके आहिनि उन खे शोहरत घणी हुई। पोइ माण्हू पसंदि कंदा हुआ त असांखे अवामी शाइरी ॿुधा। इन जे करे पोइ ॾाढो मक़बूल थियासीं। केसट जी दुनिया में केसट बि मुंहिंजा ॾाढा भला हलिया। अच्छा। हा, इन जे शुरू खां शुरू तव्हां कहिड़े इन ते चैनल, TV चैनल ते कमु कयो या रेडियो ते कमु कयो? पहिरियों साईं असां कंपनी ते। अच्छा। जीअं कंपनी ते ख़ासि मीरपुर, उते वियासीं त उन्हनि मुंहिंजो आवाज़ु ॿुधो ऐं पसंदि कयो, चई तूं फस्ट क्लास ॻाई थो, तुंहिंजी केसट कयूं था। उते केसट कयूं। उन खां पोइ मूंखे ख़्यालु जाॻियो त हाणे रेडियो ते वञा। उन टाइम में असांजो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर मीडियम चैनल हूंदो हो। FM ते इहे अॼुकल्ह अची विया। पहिरियां जीअं त हैदराबाद, मुल्तान, लाहौर ऐं असांजो ख़ैरपुर रेडियो स्टेशन असांजे तर जो। इहो शौक़ु मूंखे जाॻियो त आउं बि वञा इन रेडियो स्टेशन ते प्रोग्राम करे ॾिसां जे मूंखे पसंदि कनि था। पोइ मुंहिंजो इंटरव्यू थियो उते। इंटरव्यू में 3 चकर मूंखे घुरायो उन्हनि
ऑफिसर घुरायो त 3 चक्कर ते आउं पास थी वियुसि। मूंखे लेटर मिलियो त बाबा कचहरी ते तोखे घुराईंदासीं, तुंहिंजा रिकॉर्ड बि कंदासीं। 4-5 रिकॉर्ड मुंहिंजा आहिनि खैरपुर ते। ऐं उते जेका कचहरी हलंदी हुई 6 खां 7 ताईं, बाक़ाइदा उन में आउं प्रोग्राम घणेई कया, जेके मूंखे यादि न आहिनि घणा आहिनि, घणेई कया मूं। जी जी। उन खां बाद में पोइ कराची टीवी ते PTV ते उते बि असीं वञी सैयद सालिम शाह सां कचहरी कई। ऐं उन सां जेको सैयद सालिम शाह तव्हांखे ख़बर आहे या न, तव्हां नंढाड़ा आहियो, फतेह खान जे नाले सां मशहूरु हुयो, हैदराबाद में कचहरी कंदो हो यको। अञा बि उहा फतेह खान जी कचहरी जे नाले सां अञा बि हले थी पई हैदराबाद ते। उन साईं सालिम शाह पोइ उन मूंखां इंटरव्यू वरितो ऐं ॾाढी असांजी कचहरी थी टीवी ते। मूं कलाम ॻायो, साईं सचल साईं जो रांझे बि न आवे सैया लॻंदी नहीं दवा। वाह सही वाह। तव्हांजी तक़रीबन मशहूरी कहिड़े कलाम तां थी, जेको कलाम तव्हांजो तमामु बहितरीनु हलियो हुजे, उन तां मशहूरी थी तव्हांजो कहिड़ो? ॻाल्हि ईअं आहे त उहो जेको दौरु हुयो असांजो, उन टाइम में जलाल जो दौरु हो। ॾाढो जलाल ईअं हुयो जो को बि ॿियो फ़नकार असांखे अहिड़ो न लॻो जेको इन खां मथे वञे या कीअं। पर पोइ मां सोच कयुमि त हिकिड़ो को फ़न अहिड़ो हुजे जंहिंमें मुंहिंजो मक़बूल थी वञा। पोइ जोगी खे मुरली वारो हो जोगी, उन खे वठी मां जॾहिं कंपनी ते वियुसि, कंपनी वारनि चयो त बाबा ॻाल्हि ईअं आहे त तूं अरफ़ाना कलाम ॻाईंदे, अरफ़ाना असां रिकॉर्ड न कंदासीं। बाक़ी असां पंहिंजी पसंदि ते जेको असां चऊं तोखे उहो ई चवणो आहे, छो त असांजो ख़र्च ते अचे थो। मां चयो ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी हिकु ॿ ॿोल जेका न अरफ़ाना मां ज़रूरु चवंदुसि, बाक़ी इहो आहे ॿियो तव्हांजी पसंदि ते हलंदी। चई पोइ ॿुधा, जेको मुंहिंजो ॾाढो मक़बूल कलाम हुयो, ॾाढो हर जाइ ते उहो कलाम हुयो त वो प्यार ॾितुई भाकुर पातुई ॾाढा मज़ा आया, दिल में ॾिठार घतुई हाय हाय हाय, वो दिल में ॾिठार घतुई हाय हाय हाय, डेंग डांग डेंग डांग डेंग डांग डेंग डांग डेंग डांग डेंग डांग डांग। इहो जॾहिं ॿुधायूं त उन ई चयोसि बाबा इहो ठीकु आहे, तमामु इहो जॾहिं उन्हनि जी पसंदि ते। मुंहिंजी पसंदि जेकी हुई अरफ़ाना बोल, छो त असां फ़ुकरा माण्हू आहियूं, ऐं चीज़ल साईं जो तालिब आहियां। ऐं इन जे करे त उन्हनि चयो असांजो ख़र्चु अचे थो तमामु घणो, असांजो कुझु ख़्यालु करिणो आहे तोखे। मां चयो बाबा ठीकु आहे। तव्हां सूफ़ियाना कलाम घणा ॻाया या इहे जेका अवामी कलाम इहे केसटनि में अवामी? ऐं बाक़ी सूफ़ी दरगाह, जीअं दरगाह ते वेंदा आहियूं असां, जंहिं दरगाह ते उते सूफ़ियाना कलाम हलनि था। ईअं तंहिं करे इहो कलाम ॾाढो पसंदि कयो। अवाम में ॾाढी केसट मुंहिंजी हली तमामु। अलाह जी महिरबानी सां पोइ त ॾाढी इज़त थी वई। उते वञा कंपनी ते त उहे बि तमामु उन्हनि इज़त कई मुंहिंजी जिथे किथे। तक़रीबन को अहिड़ो वक़्तु आयो हुजे जंहिं वक़्त में तव्हां का तकलीफ़ आई हुजे, इन कमु कंदे कंदे उहो को अहिड़ो लम्हो वक़्तु का गुज़रियो तव्हांजी ज़िंदगी में? उहो अहिड़ो यादि न आहे, पर हिकिड़ी जाइ ते शादी हुई वॾी, तमामु वॾो प्रोग्राम हो शादी जो। उते जॾहिं जोगी मूंसां गॾु हुयो मुरली ते, जॾहिं आउं राग शुरू कयो त को माण्हू अहिड़ो वेठालो हो जंहिं पढ़ी करे असांजी मुंडी जेका मुंडे छॾी आहे पंहिंजी मुरली। हा, उन का अहिड़ी कलाम पढ़ी, मुरली माना तव्हांजी बंदि थी वई। जॾहिं मुरली बंदि थी वई त ज़ाहिर आहे त मुंहिंजी महफ़िल अहिड़ी न हली। उन्हनि चयो असां एॾो ख़र्चु कयो, तोखे घुरायो आहे, एॾो असां भाड़ो किराए, पर तूं कुझु न कयो। मूं चयो मां छा कयां, को माण्हू अहिड़ो वेठल आहे हिन कचहरी में शादी में, असांजी मुंडे छॾी असांजी मुरली, हाणे मां छा कयां? उन चयो पोइ तुंहिंजे वास जी ॻाल्हि न आहे, इहो कुझु यादि आहे, ॿियो त किथे बि न, जिथे वञा बसि फस्ट क्लास हर को। हा, तव्हां तक़रीबन हाणे इहो फ़नकारी कलाम ॻायो पिया या छॾे ॾिना तक़रीबन? हाणे जेको आहे त तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी 70 खां मथे उमिरि आहे। इन जे करे उहो आवाज़ बि न आहे ऐं उहो दिमाग़ बि न रहियो आहे। ॻाईंदा आहियूं पर उहो कंहिं महिल कंहिं दरगाह ते का ड्यूटी ॾिनी, बाक़ी न त घणो कोन, हाणे शौक़ु घटि आहे। जी जी। पोइ असांखे हिकिड़ो कलाम ॿुधायो जेको तव्हांजो माना सुठो हलियो हुजे ऐं जेको कलाम तव्हां माण्हुनि पसंदि कयो हुजे, को कलाम आहे यादि आहे न? हा, कलाम त उहे घणा ई आहिनि, पर वरी बि तोखे उहो ई ॿुधायां जेको अॻारे मां तव्हांखे ॿुधायूं। जी जी। असांजो केसट जे जहान में तमामु ॾाढो हलियो। अञा त बि माण्हू चवनि था त
कलाम तुंहिंजो ॾाढो इहो भलो हो। तव्हां केस्टनि घणियूं केस्टूं कयूं तक़रीबन? साईं हुयूं घणियूं हाणे यादि न आहे, कॾहिं की ॻाल्हि आहे। मुंहिंजी उमिरि उन टाइम में 30-35 साल हुई, सही। त हाणे यादगिरो न आहे त केतिरा नंबर थिया, सही। पर 100 खां मथे हुया। अच्छा, 100 खां मथे तव्हां माना केस्टूं कयूं? जी जी जी। तक़रीबन कलाम यादि घणा कया हुआ उन टाइम में? तव्हां घणा कलाम यादि हुया? कलाम साईं यादि असां कोन कंदा हुआसीं, छो त सही। कलाम कहिड़ो यादि करे त कहिड़ो, जे कॾहिं टीवी ते वञा त बि चवनि लिखी अॻियां रख, हा, जे असां कंपनी ते वञूं त बि चई अॻियां लिखियलु हुजे। बिल्कुलु रिकॉर्डिंग जो हिसाबु आहे, असांजी रिकॉर्डिंग ख़राबु न थी वञे। बिल्कुलु। पोइ जेको कलाम ॾींदो हो मूंखे न, हा, तंहिं महिल ॻाए छॾींदो हुउमि बसि। अच्छा। हा, कुझु पढ़ियल आहियां, सही सही। थोरो घणो पढ़ियल आहियां बसि। इन त जे तालीम तव्हांजी घणी हूंदी? तालीम सही हुए त ज़ीरो आहे, कुझु न आहे, अच्छा। पर अलाह जी महिरबानी आहे जेके अॼुकल्ह मास्तर आहिनि अॼुकल्ह जा न, हा, बिल्कुलु। हा, उहे मुंहिंजे अखरनि सां न पुॼनि। हा, वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। जी जी। अच्छा, तव्हां कलाम जे लाइ चयोसीं, जो कलाम माना हा साईं, उहो तव्हांखे ॿुधायूं। सही। वो प्यार ॾिती बकुर पति ॾाढा मज़ा आया, दिल में ॾिठार घति हाय हाय हाय, वो दिल में ॾिठार घति हाय हाय हाय। आप घर ते ॾा सोना मैं पानी वांगू पीवा, वो लख लख वारी सोना सदके थीवा। आप घर ते ॾा सोना मैं पानी वांगू पीवा, ओ लख लख वारी सोना सदके थीवा। आके बाह वलाई गलकड़ी पाई हाय हाय हाय, आके बाह वलाई गलकड़ी पाई हाय हाय हाय। प्यार ॾिती भकुर पाती ॾाढा मज़ा आया, दिल में ॾिठार घति हाय हाय हाय, ओ दिल में ॾिठार घति हाय हाय हाय। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। तव्हां को सिंध ते ई कलाम ॻायो, सिंध जे बारे में सिंधी गीत जेको? हा, हिकिड़ो कलाम। हा, मैं सिंधड़ीअ ते सिर ॾेसां, मैं नाला घिनण ना ॾेसां, इहा सिंधड़ीअ में कूं प्यारी है, इहा सिंधड़ीअ में कूं प्यारी है, इहा सिंधड़ीअ में कूं प्यारी है। सिंधड़ीअ ते सिर ॾेसां, मैं नाला घिनण ना ॾेसां, ओ सिंध विच वसदा शाह भिटाई, ओ सिंध विच वसदा शाह भिटाई। मैं नारा हूँ दलगे सां, मैं नाला घिनण ना ॾेसां, मैं को सिंधड़ी प्यारी है, सिंधड़ीअ ते सिर ॾेसां, इहा सिंधड़ीअ में कूं प्यारी है, सिंधड़ीअ ते सिर ॾेसां। इहो मुंहिंजो पंहिंजो कलाम लिखियलु आहे। अच्छा, माना तव्हां पाण शाइरी बि कई? जी जी, शाइरी मुंहिंजी थोरी घणी शाइरी कई आहे। अच्छा, इहो मुंहिंजो पंहिंजो कलाम आहे लिखियलु। ऐं ॿिया बि कलाम घणा ॻायासीं, जीअं त टीवी ते सचल साईं जो कलाम, अच्छा, ऐं दरगाहनि ते पोइ अरफ़ाना कलाम उते असां ॿुधाया। अच्छा अच्छा। जी जी। सूफ़ियानो कलाम कोई हिकिड़ो? अच्छा, हा, सूफ़ियाना कलाम साईं तव्हांखे ॿुधायां जेको मां टीवी ते ॻायो। सही। जलाल ॻायो जेको राग एमन कल्याण में। सही। मूं वरी उहो साॻियो कलाम पहाड़ी में जॾहिं ॻायो त साईं सालेमत शाह चयो त हाणे त नओं थो लॻे, हा, इहो तमामु बहितरीनु आहे, इहो तूं असांखे ॿुधा। बिल्कुलु। उते इहो कलाम ॻायमि त ओ राझे बिना वे सैया लगदी नहीं दवा दवा, राझे बिना वे सैया ओ लगदी नहीं दवा दवा, लगदी नहीं दवा दवा, राझे बिना वे सैया, राझे बिना वे सैया। ओ सह सह तबीब आमिन, बह बह पुड़िया पिलामिन, सह सह तबीब आमिन, सह सह तबीब आमिन, बह बह पुड़िया पिलामिन। वो दारू न जाने दर्द का, कैसा तबीब था वो था, राझे बिना वे सैया, राझे बिना वे सैया।
हाँ लगती नहीं दवा दवा राझे बिना वे सैया राझे बिना वे सैया। वॾी महिरबानी साईं जी। नाज़रीन उम्मीद आहे त असांजी वीडियो अॼोकी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे जेकॾहिं अञा तव्हां सब्सक्राइब न कयो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में ज़रूरु ॾींदा।